अस्सलाम वालेकुम दोस्तों, आरबीएस रिसर्च एकेडमी तरफां तव्हां सभी दोस्तों खे भली कार चवां थो। मल्टीपल लीनियर रिग्रेशन जी 5 वीडियो में इन खां अॻु में मुंहिंजी 4 वीडियोस मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहिनि। बहितर इहो रहंदो तव्हां पहिरियां उहे 4 ई वीडियो जेके असांजो थ्योरिटिकल आहिनि उहे तव्हां ॾिसी वठंदव त 5 वीडियो आसानी तव्हां सम्झी सघंदव। छो जो चौथी ऐं 5 वीडियो जेको आहे उन में जेको आउटपुट मिले थो मल्टीपल लीनियर रिग्रेशन जो, उनखे मां अधु जेको आउटपुट चौथी वीडियो में डिस्कस कियो आहे ऐं अधु जेको आहे हिन 5 वीडियो में डिस्कस करे रहियो आहियां। तो वरी बि इहा चवंदो त बहितर आहे तव्हां उहा वीडियो ॾिसंदव त बहितर आहे। हिन खां पोइ जेको हिन में असां डिस्कस कयो आहे उहो आहे स्टैंडर्ड मल्टीपल रिग्रेशन ऐं तमामु जल्द जेको आहे स्टेप वाइज़ ऐं जेको आहे हिकु ॿियो जेको टाइप आहे ऐं तव्हांजो ख़ासि तौर ते लॉजिक लीनियर रिग्रेशन ते इंशाल्लाह जल्द वीडियो बि दस्तियाब थी वेंदियूं जेके बि तव्हां ॾिसी सघंदव। हाणे अचो त पंहिंजो मल्टीपल लीनियर रिग्रेशन जो 5 नंबर हिसो स्पीसिस सॉफ्टवेयर में असां जी मदद सां अचो त ॾिसूं हुनखे। त हिन थ्योरिटिकल वीडियो में जेको आहे जेके आउटपुट असांखे स्पीसिस जे सॉफ्टवेयर जे ज़रिए सां मिलियो आहे उनजो जेको अधु आहे जेको चौथे में डिस्कस थियल आहे ऐं अधु जेको हिन में उनखे कीअं सम्झिजे। इन हवाले खां कंटेंट उहो साॻियो ई आहे चौथी पहिरीं वीडियो खां वठी हिनमहिल ताईं। ऐं उन खां पोइ ही मल्टीपल लीनियर रिग्रेशन जो बि तव्हांखे कॉन्सेप्ट आहे त सिंपल ऐं मल्टीपल लीनियर रिग्रेशन में छा फ़र्क़ु आहे ऐं तंहिंखां पोइ ही असांजो एग्ज़ाम्पल आहे जंहिं ते मां पंहिंजो जेको ॾेई करे ऐं हीअ सम्झी रहिया आहियूं असां। इन जो एग्ज़ाम्पल में शायदि टॉपिक जो असांजो आहे एक्सप्लोरिंग ग्रीन परचेसिंग बिहेवियर ऑफ यंग जनरेशन इन पाकिस्तान। हाणे उन जेके 4 जी कंपोनेंट आहिनि एनवायरमेंटल नॉलेज आहे, ट्रस्ट ऑन ग्रीन प्रोडक्ट आहे, प्राइस इन मीडिया आहे, जंहिंजो इम्पैक्ट असां जेको आहे ग्रीन परचेसिंग बिहेवियर ते ॾिसणु चाहियूं पिया। अच्छा, जॾहिं असां मल्टीपल लीनियर रिग्रेशन जा अधु आउटपुट असां चौथी में डिस्कस करे रहियासीं, अधु जेको हिन में उन खां पोइ जेको आहे त उहो आहे असांजो कोएफिशिएंट। हाणे कोएफिशिएंट ॾाढी इंपॉर्टेंट जेकी असांजी टेबल आहे इन वारे खां हीउ जेको आर आहे, आर जो मक़सदु इहो आहे त इहो असां रिपोर्ट कंदा आहियूं। यानी जिते जिते असांखे हूअं त मल्टीपल रिग्रेशन में खोड़ सारा असांखे टेबल्स मिलंदा आहिनि या रिज़ल्ट मिलंदा आहिनि ऐं हर रिज़ल्ट जेको आहे टेबल असां रिपोर्ट करण लाइ न हूंदो आहे। कुझु असांजी पंहिंजी सम्झ लाइ हूंदो आहे ऐं कुझु शयूं असांजी जेके असांजा जेके रीडर्स आहिनि पंहिंजे पेपर में रिपोर्ट करे उन्हनि जे लाइ शयूं हूंदियूं आहिनि। त हीअ टेबल जेको आहे हीअ बि उन्हनि जे लाइ आहे जेके असांखे रिपोर्ट करणी आहे। हाणे इन में असां जो सम्झो इन में आहे छा, सभ खां पहिरियों असां में जेको असांखे मिले थो कि असांजो आहे मॉडल। हाणे हिन में असांखे हिकिड़ो ई मॉडल आहे जंहिंमें असांजे जो इम्पैक्ट ॾिसणु चाहियूं था इंडिपेंडेंट वेरिएबल जो डिपेंडेंट वेरिएबल जे मथां हिन करे असांजो हिकिड़ो ई आहे मॉडल। इन वक़्तु खां तव्हां ॾिसो था त हिते जेको अचे थो त स्पीसीज अलाउज़ यू टू स्पेसिफाई अ सिंगल रिग्रेशन कमांड। ठीकु आहे। हाणे इन में आहे त दिस टेल्स यू द नंबर ऑफ द मॉडल बीइंग रिपोर्टेड। हाणे हिन में जेके असांजा मॉडल आहिनि जेके त रिपोर्ट थी रहिया आहिनि या जंहिंजे असां कमु करे उहो ॿुधाए थो। हिन वक़्तु असां वटि हिकिड़ो ई मॉडल आहे ऐं तंहिंखां पोइ हीउ जेको असांजो पूरो आहे जेको आहे हीउ असांजो इन हवाले खां ई थो ॿुधाए त दिस कॉलम शोस द प्रिडिक्टर वेरिएबल यानी इंडिपेंडेंट वेरिएबल जेके आहिनि उहे ज़ाहिर करे रहिया आहिनि। यानी असांजो प्रिडिक्टर असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं प्रिडिक्टेड उहो असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे। ऐं तंहिंखां पोइ असां इन कॉन्स्टेंट जो जेको आहे असां कॉन्सेप्ट वठूं त इहो कॉन्स्टेंट आहे छा। दोस्तो तव्हां जॾहिं बि रिग्रेशन जेको ॾिसूं था फॉर्मूला त असां में उनखे हिकिड़ो कॉन्स्टेंट हूंदो आहे जो वाई इंटरसेप्ट हिकिड़ो एक्स एक्सिस ऐं वाई एक्सिस हूंदा आहिनि। वाई एक्सिस ऐं वाई एक्सिस विच में हिकिड़ो इंटरसेप्ट लाइन ईंदी आहे ऐं हिते बि तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते हिकिड़ी लाइन रही वञे आहे जेका वाई इंटरसेप्ट करे रही आहे। त ही उहो जो कॉन्स्टेंट आहे जेको ही आहे उहो वैल्यू आहे असांजो जिते तव्हांजी वाई इंटरसेप्ट करे थी। ऐं ॿिनि लफ़्ज़नि में असां ईअं खणी चवंदासीं त दिस इज़ द प्रिडिक्टेड वैल्यू ऑफ द साइंस हिते असांजो उहो डिपेंडेंट वेरिएबल व्हेन ऑल वेरिएबल आर 0। हाणे असांजो कॉन्स्टेंट जेको ही आहे असांजो वैल्यू जॾहिं असांजो जेको बि इंडिपेंडेंट वेरिएबल आहे उनजो वैल्यू उहो 0 हूंदो। यानी एवरेज मीडिया प्राइस खां वठी करे एनवायरमेंट एटीट्यूड जेके बि हिन में असांजा ही वैल्यू अचनि जॾहिं इहे 0 हूंदा त उन वक़्तु असांजो ही प्रिडिक्टेड वेरिएबल असांजो आहे। हाणे इहो कॉन्सेप्ट आहे कॉन्स्टेंट जेको आहे। अच्छा, उन खां पोइ आहे अनस्टैंडर्डाइज़्ड कोएफिशिएंट। हाणे इन में ॿ असांखे कोएफिशिएंट मिलंदा आहिनि। हिकिड़ो असां ॾिसी रहिया आहियूं अनस्टैंडर्डाइज़्ड कोएफिशिएंट आहे ऐं ॿियो असांजो स्टैंडर्डाइज़्ड कोएफिशिएंट्स आहिनि जेके असांजा। ॿिन्ही में फ़र्क़ु बि ज़ाहिर करे था वठूं।
Unstandardized coefficients indicate how much dB varies with the IV when all IVs are held constant. इन जो मक़सद इहो थियो त unstandardized ॻाल्हि इन थी हले त जॾहिं असां जो जेको आहे डीवी में केतिरी तब्दीली अचे थी, डीवी यानी डिपेंडेंट वेरिएबल केतिरो तब्दील थिए थो जॾहिं तव्हांजे आईवी का चेंज अचे थी, यानी हिकिड़ो इंडिपेंडेंट वेरिएबल में जेतिरी चेंज ईंदी त करस्पॉन्ड ईंदी ओतिरी चेंज तव्हांजी डीवी में ईंदी डिपेंडेंट वेरिएबल में। अच्छा इहो तॾहिं असां सम्झंदासीं जॾहिं असांजो ॿिया जेके बि आईवी उहो हेल्ड कांस्टेंट असांजो उनजो जेको इम्पैक्ट आहे उहो असां डिपेंडेंट वेरिएबल जे मथां चेक न कंदासीं। उन वक़्तु जेको आहे जेको बि इम्पैक्ट आहे हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल जो तव्हां डिपेंडेंट वेरिएबल जे मथां असां उनखे जेको आहे बीटा या अनस्टैंडर्डाइज्ड कोएफिशिएंट चऊं था। अच्छा उन खां पोइ आहे स्टैंडर्डाइज्ड कोएफिशिएंट कॉन्सेप्ट आहे, उहो ये सिर्फ़ु इन में इहो फ़र्क़ु आहे त असां कॾहिं कॾहिं थींदो आहे दोस्तो त असां जेको स्केल हूंदो आहे उहो स्केल मुख़्तलिफ़ क़िस्म जो हूंदो आहे, किथे कैटेगोरिकल स्केल आहे, किथे इंटरवल आहे, किथे रेशियो स्केल आहे। जॾहिं मुख़्तलिफ़ स्केल अचनि था त पोइ छा कंदा असां स्टैंडर्डाइज्ड जेको बीटा आहे असां कोएफिशिएंट बीटा आहे उनखे असां रिपोर्ट कंदा आहियूं। छा कंदा त इहे सभिनी खे स्टैंडर्डाइज़ करे हिकिड़ो स्केल ठाहींदो आहे जंहिंजी बुनियाद ते उहो तव्हांखे स्टैंडर्डाइज्ड कोएफिशिएंट बीटा मिलंदा आहिनि। मक़सद चवण जो इहो आहे सिंपल त अनस्टैंडर्डाइज्ड कोएफिशिएंट यूज़ कजे या स्टैंडर्डाइज्ड, फ़र्क़ु इहो आहे जॾहिं तव्हांखे हिकिड़े क़िस्म जो स्केल मिली रहियो आहे त उन सूरत हाल में असां अनस्टैंडर्डाइज्ड कोएफिशिएंट खे रिपोर्ट कंदासीं ऐं जॾहिं असांजी क्वेश्चनियर में मुख़्तलिफ़ क़िस्म जा तव्हांजा कंस्ट्रक्ट यानी मेजरमेंट मयर्स आहिनि त उन सूरत हाल में असां स्टैंडर्डाइज्ड कोएफिशिएंट जेको आहे असां उहो इस्तेमालु कंदासीं। हिते असां जेको आहे जीअं त अनस्टैंडर्डाइज्ड असांखे हिकिड़े क़िस्म जो जेको आहे असांजे क्वेश्चन में जेके असांजा मयर्स आहिनि उहे असांजे साॻा ई आहिनि, यानी स्केल जेको असांजो आहे उहो इस्तेमालु कयो आहे, इन करे असां हिनखे अनस्टैंडर्डाइज्ड कोएफिशिएंट जेके आहिनि असां उहे ॾींदासीं। अच्छा उन खां पोइ ही टी वैल्यू आहे, इन जो कॉन्सेप्ट नंढो इहो आहे त उहो वेरिएबल यानी इंडिपेंडेंट वेरिएबल जंहिंजो वैल्यू उहो 1.96 खां घटि आहे त उहो नॉन सिग्निफिकेंट आहे, ऐं जेको आहे वेरिएबल यानी इंडिपेंडेंट वेरिएबल जो टी वैल्यू उहो 1.96 खां मथे आहे त उहो असांजो जेको हाइपोथेसिस आहे उहो असांजी सिग्निफिकेंट आहे। ऐं उन हवाले खां तव्हां ॾिसो त मिसाल सभ खां पहिरियों एवरेज मीन आहे, इन जेको असांजो टी वैल्यू आहे उहो 0.480 यानी इहो 1.96 खां घटि आहे, तंहिंखे तव्हां ॾिसो था त हीउ सिग्निफिकेंट आहे। 0.613 यानी इहो जेको आहे 0.05 खां मथे आहे त तॾहिं इहो नॉन सिग्निफिकेंट थी वियो, पर जेकॾहिं इहो 0.05 खां घटि हुजे हा इहो सिग्निफिकेंट थी वञे हा, पर जेकॾहिं इहो 0.05 खां घटि हुजे हा त टी वैल्यू असांजे वरी 1.96 हुजे हा या इन खां मथे थी वञे हा। एवरेज प्राइस वो भी असांजो नॉन सिग्निफिकेंट आहे, छो ही वैल्यू भी 1.96 खां घटि आहे ऐं ही वैल्यू जेको आहे 0.05 खां मथे आहे। अच्छा ईजीपी ट्रस्ट ऑन ग्रीन प्रोडक्ट इहो असांजो जेको आहे ॾिसो था त इहो 1.96 खां काफ़ी मथे आहे, यानी 6.42 आहे, तंहिंजे करे तव्हां ॾिसो था त ही 000 यानी हाईली सिग्निफिकेंट आहे। ऐं तंहिंसां एनवायरमेंटल नॉलेज उहो बि असांजो हाईली सिग्निफिकेंट आहे, ऐं तंहिंखां पोइ एनवायरमेंटल एटीट्यूड तव्हां ॾिसो था इहो नेगेटिव रिलेशनशिप आहे, जो हिते तव्हां ॾिसो था हिन में असांखे माइनस नज़र अची रही, हिते बि असांखे माइनस नज़र अची रही, यानी एवरेज मीडिया खां वठी करे एवरेज ईके ताईं जेके बि असांजा इन जो पॉज़िटिव रिलेशनशिप आहे, जेतोणीकि कुझु जेके सिग्निफिकेंट आहिनि कुझु नॉन सिग्निफिकेंट आहे, पर उन जेको रिलेशनशिप डिपेंडेंट वेरिएबल सां आहे या जेको इम्पैक्ट डिपेंडेंट वेरिएबल जे मथां आहे उहो असांजो नेगेटिव आहे, उहो पॉज़िटिव आहे। एनवायरमेंट एटीट्यूड जेको इम्पैक्ट आहे उहो असांजो नेगेटिव आहे। अच्छा तंहिंखां पोइ जेको आख़िरी कॉलम आहे ॾाढो इंपॉर्टेंट कॉलम आहे, जीअं चवंदा आहिनि लास्ट बट नॉट द लीस्ट, इन हवाले खां कोलिनियरिटी स्टैटिस्टिक्स, यानी हीअ असांजी ज़ाहिर कंदो आहे त तव्हांजे डेटा में किथे का मल्टीकोलिनिटी त न आहे। हाणे मल्टीकोलिनिटी हिकु सीरियस इशू आहे, तव्हां हिते डेफिनेशन बि ॾिसी रहिया आहियो मल्टीकोलिनिटीअ जी, त हाणे मल्टीकोलिनिटी कॉन्सेप्ट इहो आहे त जॾहिं असां जेको असां आर स्क्वायर जेके असां सम्झंदा आहियूं त आर स्क्वायर जो वैल्यू जेकॾहिं तव्हांजो 0.8 खां मथे आहे त इन जो मक़सदु इहो ई आहे त जेको कंबाइंड इफेक्ट आहे तव्हांजे इंडिपेंडेंट वेरिएबल जो उहो जेको आहे जेतिरो जेके तव्हां आर स्क्वायर 0.9 आर स्क्वायर मक़सदु इहो आहे त कंबाइंड इफेक्ट जेको तव्हांजो आहे इंडिपेंडेंट वेरिएबल जो जेकॾहिं उहो 0.9 ऐं मथे आहे त इन जो मक़सदु आहे त इहो मल्टीकोलिनिटी जो इशू आहे। हाणे मल्टीकोलिनिटी जो मक़सदु इहो ई आहे त
अहिड़ा इंडिपेंडेंट वेरिएबल जेके पाण में इन जी कुझु कोरिलेशन जेको आहे उहो तव्हांजो 0.8 खां वठी करे 0.9 ऐं 0.9 खां मथे आहे त इन मक़सद जो आहे एक्चुअली इहे ॿई जेके इंडिपेंडेंट वेरिएबल इहे ट्विन आहिनि त सॉफ्टवेयर लाइ ॾाढो मसइलो थी वेंदो आहे त कहिड़े वेरिएबल जो इम्पैक्ट मां डिपेंडेंट वेरिएबल मथां चेक कयां इन खे लाज़मी इहो आहे त कोलिटी खे आइडेंटिफाई कजे इनखे रिमूव कजे ऐं त जीअं तव्हांजी जेका डेटा जी जेके रिज़ल्ट्स मिलंदा उहे तव्हांजा वैलिड हुजनि ऐं इन हवाले खां जेके असांजा जेके असम्पशन्स आहिनि मल्टीपल रिग्रेशन जा उन में हिकिड़ो अहम तरीन असम्पशन जेको आहे उहो आहे मल्टीकोलिनिटी हाणे उन असम्पशन खे मीट करण लाइ बि असांखे ही रिज़ल्ट्स लाज़मी आहिनि असांखे हुजनि हाणे इन वर्ष असांजी ॿ रिज़ल्ट्स आहिनि हिकु टॉलरेंस आहे ऐं ॿियो VIF यानी वेरियंस इन्फ्लेशन फैक्टर हाणे टॉलरेंस खे असां सम्झूं पहिरियों त टॉलरेंस इज़ यूज़ एज एन इंडिकेटर ऑफ द मल्टीकोलिनिटी यानी ही ॿई इंडिकेटर आहिनि ऐं हिकिड़ो टॉलरेंस आहे with the range of the 0 to 1 यानी इन जी जेका 0 ऐं 1 जे विच में के रेंज आहे त ओके लेकिन इन खां मथे आहे यानी 0 खां घटि आहे या 1 खां मथे आहे त ॿी सूरत हाल में तव्हां इहो सम्झो त पक सां तव्हांजे डेटा में मल्टीकोलिनिटी आहे इन करे इन जो वैल्यू जेको आहे उहो 0 खां घटि या 1 खां मथे आहे पर जेकर इन ॿिनि जे विच में आहे यानी 0 ऐं 1 जे विच में आहे त ओके नो प्रॉब्लम इन में तव्हां ॾिसो था त जेके वैल्यूज़ उहे 0 to 1 जे विच में आहिनि इन मां हाणे असां इहो अख़ज़ करे सघूं था त असांजी डेटा में घटि टॉलरेंस जे हवाले खां कंहिं बि क़िस्म जी का मल्टीकोलिनिटी न आहे अच्छा हाणे असां जेकॾहिं इहो आहे सीरियस प्रॉब्लम जेकॾहिं असांजो 0.2 खां घटि आहे यानी जेको 0.2 खां घटि थी वञे त सीरियस प्रॉब्लम आहे ठीकु आहे हाणे हूअं त जेको ओवरऑल जेका तव्हांजी आहे उहा 0 to 1 आहे पर कॾहिं उहो पॉइंट यानी 2 खां बि कंहिंजी घटि आहे त दैट इज़ नियर टू द 0 ठीकु आहे न 0 जी तमामु वेझो आहे त इहा सूरत हाल बि ख़तरनाक आहे सो इन हवाले खां असांजो को बि जेको वैल्यू आहे उहो 0 ऐं 1 जे विच में आहे ऐं इन खां अलावा 0.2 खां को बि वैल्यू घटि न आहे पर काफ़ी मथे आहे इन हवाले खां त इन मक़सदु आहे त हिन में का बि कोलिनिटी या मल्टीकोलिनिटी न आहे हाणे VIF असां कढंदा कीअं आहियूं टॉलरेंस असां कीअं कढंदा आहियूं यानी VIF वैल्यू खे असां 1 डिवाइडेड बाय द VIF यानी VIF जेको ही वैल्यू आहे 1.298 इनखे असां 1 खे असां हिन सां डिवाइड कंदासीं त असांखे ही 0.770 असांखे मिली वेंदो अहिड़ी तरीक़े सां असां 1 यानी 1 खे असां डिवाइड कंदासीं 1.145 सां त असांखे 0.8373 मिली वेंदो असांखे दोस्तों आखिर में आहे असांजो मल्टीकोलिनिटी यानी VIF is an indicator of the multicollinearity ऐं इन जो मक़सदु आहे जॾहिं असांजो वैल्यू को 10 खां मथे हुजे त अलहमदिल्ला असांजो हिन में बि को बि वैल्यू असांजो 10 खां मथे यानी काफ़ी घटि आहिनि बल्कि 10 खां त इन हवाले खां असां हाणे कंक्लूड इहो था कयूं त मजबूरी तौर ते असांजी डेटा में कंहिं बि क़िस्म जी का बि मल्टीकोलिनिटी न आहे यानी इहो जेको असम्पशन आहे तमामु अहम असम्पशन आहे मल्टीपल रिग्रेशन जो इहो असांजी प्रॉपर तरीक़े सां मीट थी वियो आहे हाणे हिन मक़सद जेके असांजा रिज़ल्ट्स आहिनि उहे असांजा वैलिड रिज़ल्ट्स आहिनि हाणे सवाल इहो पैदा थिए त हिन में त काफ़ी शयूं आहिनि त हाणे असां हिन मां रिपोर्ट कहिड़ी शयूं कयूं त असां रिपोर्ट सभ खां पहिरियों बीटा कंदासीं ही बीटा वेरिएबल उहो तॾहिं असां बीटा स्टैंडर्डाइज़ अनस्टैंडर्डाइज़ कंदासीं जॾहिं असांजो मय्यर साॻियो ई आहे लेकिन असांजो मय्यर मुख़्तलिफ़ आहे त पोइ असां अनस्टैंडर्डाइज़ जेके असां उहो बीटा जा कोएफिशिएंट्स असां उहे रिपोर्ट कंदासीं ऐं इन खां अलावा असां ही ॿ शयूं लाज़मी तौर ते असां पंहिंजी रिपोर्ट कंदा आहियूं त जीअं असांखे ख़बर पए त असांजी T वैल्यू ऐं CV असांजो छा आहे ऐं इन खां अलावा असां ही टॉलरेंस ऐं VIF बि असां रिपोर्ट कंदा आहियूं त जीअं असां पंहिंजी पढ़ंदड़ असांजी रिसर्च पेपर या थीसिस खे उनखे ॿुधाए सघूं त असांजी डेटा में कंहिं बि क़िस्म जी का कोलिनिटी न आहे असांजी कोएफिशिएंट्स अची विया साॻिया ई हाणे हिन में असां वटि असांजे कोएफिशिएंट खे सम्झूं कीअं असांजे कोएफिशिएंट खे पंहिंजो रिपोर्ट कीअं कजे त इन हवाले खां असांजो ही आहे फॉर्मूला असांजो आहे रिग्रेशन इक्वेशन असांजी आहे जेका y predicted equal to the beta naught हाणे बीटा नॉट असांजो ही कांस्टेंट आहे ही जो कांस्टेंट असांजो बीटा नॉट आहे जेको इंटरसेप्ट करे थो असांजो उन खां पोइ b1 x1 b2 x1 ऐं असांखे पाणे मल्टीप्लाई करे ही असां जेतिरा बि तव्हांजा इंडिपेंडेंट वेरिएबल उहो था रखंदा वञो यानी असां था चेक करणु चाहियूं हिन सभिनी इंडिपेंडेंट वेरिएबल जो प्लस बीटा जो इम्पैक्ट जेको आहे y ही असांजी प्रिडिक्टेड आहे यानी डिपेंडेंट वेरिएबल ही सभु असांजा जेके आहिनि उहे इंडिपेंडेंट वेरिएबल यानी प्रिडिक्टर आहिनि
तंहिंखां पोइ असांजो हिते असां इनखे रिप्लेस कयूं इन इक्वेशन खे त असां जेको पहिरियों आहे उहो असांजो डिपेंडेंट वेरिएबल सां रिप्लेस कंदासीं असांजे जीपीबी यानी ग्रीन परचेसिंग बिहेवियर। अच्छा उन खां पोइ बीटा नॉट असांजो जीअं त कॉन्स्टेंट आहे उहो साॻियो असांजो कॉन्स्टेंट रहंदो। उन खां पोइ जेको असांजो पहिरियों जेको वेरिएबल आहे B1 उहो असांजो आहे ई के इन्वायरमेंटल नॉलेज। ऐं इन खां पोइ असांजो ई तरीक़े सां तव्हां असांजो आख़िरी जेको आहे उहो असांजो बीटा आहे। यानी असांजे 4 डिपेंडेंट वेरिएबल ही असांजे वेरिएबल ऐं हर हिकु जो असां पंहिंजो जेको आहे उनजो रखी छॾियोसीं ऐं इक्वेशन में असां में इन करे छॾियासीं जेके बि असांजा वैल्यूज़ आहिनि। हाणे असां उनखे जेके असां जेके असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल के नाला आहिनि असां उन ॾेई छॾियासीं। हाणे असां जो वैल्यूज़ ॾियूं था। हाणे असां ही वैल्यूज़ जेके बि आहिनि असांजा वैल्यूज़ असां किथां आंदासीं ही वैल्यू असां हितां आंदासीं। ही असांजा वैल्यूज़ आहिनि बीटा जा। ठीक है ऐं ही असांजो कांस्टेंट जो ही वैल्यू असांजो कांस्टेंट जो अची वियो। हाणे असांजो जेको डिपेंडेंट वेरिएबल जेको डिपेंड करे थो छा ते असांजो ही कांस्टेंट आहे कांस्टेंट जो वेरिएबल ओ ही असां खयोंसीं बीटा जो अनस्टैंडर्डाइज्ड। ऐं तंहिंखां पोइ इन्वायरमेंटल नॉलेज जेको असांजो पहिरियों इंडिपेंडेंट वेरिएबल जेको असां इम्पैक्ट जे कयूं था डिपेंडेंट वेरिएबल ते उहो असां ही वेरिएबल असां खयोंसीं 2.249 ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो टीजीपी जो असांजो वेरिएबल असां ही खयोंसीं। ऐं तंहिंखां पोइ प्राइस जो असां जेको आहे उहो असांजो ही आहे जेको असां प्राइस जो खयोंसीं। ऐं तंहिंखां पोइ एवरेज मीडिया जेको आहे असांजो ही आहे मीडिया जो असां ही वैल्यू हाणे इहे सभु वैल्यू खणी करे असां हिकिड़ी इक्वेशन ठाहीसीं। हाणे इन इक्वेशन मुताबिक़ असां पंहिंजा जेको वेरिएबल असां कढंदा वेंदासीं। अच्छा ही बि असांखे जेको आहे उहो रिपोर्ट करणो आहे जीअं हिते बि रिपोर्ट थियल आहे। हाणे जॾहिं असां इहे सॼी इक्वेशन ठाहे वरितीसीं त हाणे इन इक्वेशन खे असां कीअं सम्झूं असांजी रिपोर्ट कीअं कयूं इहो ॾाढो इंपॉर्टेंट आहे। छो जो मल्टीपल रिग्रेशन जा रिजल्ट्स असां मुख़्तलिफ़ तरीक़े सां रिपोर्ट कंदा आहियूं। ही बि हिकिड़ो तरीक़ो आहे इन रिजल्ट्स खे रिपोर्ट करण जो ऐं तव्हां को बि तरीक़ो ॾिसणु चाहियो था त तव्हां बहितर आहे। अच्छा हाणे असांजो इन्वायरमेंटल नॉलेज जेको असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे जंहिंजो वैल्यू जेको कोएफिशिएंट आहे उहो असांजो 0.24 यानी तकरीबन जो 25% जेको आहे कंट्रीब्यूशन आहे तव्हांजो पूरे ओवरऑल मॉडल में हिन हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल जो इनजो तव्हांखे दिस वैल्यू इंडिकेट्स एज द इन्वायरमेंट नॉलेज इंक्रीजेस बाय द 1 यूनिट यानी असांजो हिकु इन्वायरमेंट नॉलेज इंक्रीज थिए थो त जीपीपी जेको असांजो इंक्रीज थिए थो उहो 25 यानी 24% असांजो जीपीपी जेको आहे असांजो यानी इन्वायरमेंट नॉलेज में असां 1% वधाईंदासीं त असांजो जॾहिं परचेसिंग डिपेंडेंट वेरिएबल असांजो में जेका तब्दीली ईंदी मस्बत तब्दीली ईंदी उहा 0.249 ईंदी छो जो मस्बत खे चवंदो इन जो पाण में पॉजिटिव रिलेशनशिप आहे इन जे करे। अच्छा both variable have the same measurement scale। अच्छा जेका मां अॻु में ॻाल्हि कई त सेम मेजरमेंट स्केल जंहिंजे करे असां हिते अनस्टैंडर्डाइज जेके से बीटा वैल्यूज़ इस्तेमालु जेकॾहिं असांजो डिफरेंट मेजरमेंट स्केल हुजे हा स्केल हुजनि हा त पोइ असां इन सूरत हाल में स्टैंडर्डाइज कोएफिशिएंट या बीटा असां उहो इस्तेमालु कयूं हा। This interpretation is true only if the effect of the trust on green product and price in media are held constant। यानी इहो इम्पैक्ट तॾहिं सही रहंदो जॾहिं असां ट्रस्ट ऑन ग्रीन प्रोडक्ट ऐं हेल्थ मीडिया इहे जेके टई जेके असांजा आहिनि इन जो इम्पैक्ट असांजो कॉन्स्टेंट आहे ठीकु आहे उनजो को न आहे। अच्छा उन खां पोइ उहो साॻियो वरी प्राइस जो असां इम्पैक्ट ॾिसूं था उहो ॾाढो घटि आहे 2% आहे। दिस विल इंडिकेट दैट एज अ प्राइस इंक्रीज बाय द 1 यूनिट the green purchase increased by the 0.02 units। Both variable have the same साॻी ॻाल्हि construct the इनके असां स्केल जेको आहे साॻियो ई आहे त असां इनके अनस्टैंडर्डाइज यूज़ कयो आहे। ऐं हाणे इहो जेको वेरिएबल तॾहिं ई उहो एस्टेब्लिश थी वियो जॾहिं असां इन टिनी जेके आहिनि इन जेके असां कॉन्स्टेंट रखंदासीं इन जे वैल्यूज़ खे ही आहे असांजो वेरिएबल जेको असां रिपोर्ट न कंदा 300 आर कोन्हे जेके असां पंहिंजी सम्झ मुताबिक़ आहे हिनखे रिपोर्ट करण जी ज़रूरत न आहे। हिनमें असांजो मॉडल साॻियो ई आहे ऐं असांजो एवरेज आईटीपी ऐं जेको आहे सिग्निफिकेंट कंहिं क़िस्म जो उनमें टॉलरेंस कोई बि कोन्हे। डिपेंडेंट वेरिएबल जीपीपी आहे ऐं हिन में जेके प्रेडिक्टर्स मॉडल आहिनि इन्वायरमेंट एटीट्यूड आहे प्राइस साॻी आहे। हाणे हीउ जेको ही पिंक कलर जो ही डॉट आहे हिनखे रिप्रेजेंट करे थो इट मेनली यूज इन हॉरिजॉन्टल रिग्रेशन मॉडल। जेकॾहिं तव्हांखे स्प्लिट वेरिएबल अहिड़ी क़िस्म जी टेबल मिले थी त असांजो इहो हॉरिजॉन्टल रिग्रेशन में असांजो यूज़ थींदो आहे ऐं तंहिंजे करे हिते जेको आहे उहो असांखे पंहिंजो उहे जेके वेरिएबल मिली रहिया आहिनि उहे असांजा ख़ाली मिली रहिया आहिनि छो जो असां हिन में जेको आहे उहो स्टैंडर्ड
मल्टीपल रेगुलेशन यूज़ कयो आहे, हेरार्किकल रेगुलेशन असां यूज़ कयूं। तो इंशाल्लाह अगली वीडियो जो मां ठाहींदुमि जंहिंमें मां कोशिशि कंदुमि स्टेप वाइज़ मल्टीपल रेगुलेशन ते हेरार्किकल मल्टीपल रेगुलेशन ते धारदार एग्जांपल तव्हां साम्हूं पेश कजनि त जी इहे टई जेके शयूं आहिनि, टाइप्स आहिनि वेरिएबल जा, इहे टई जेके असांजा कवर थी वञनि। अच्छा, हाणे क्वालिटी डायग्नोसिस हिकिड़ो टियों जेको इंडिकेटर असां वटि बि आहे उहो असांजो आहे कंडीशन इंडेक्स। जेके ॿ असांजा अची विया, हिकिड़ो टॉलरेंस जो हुयो ऐं ॿियो BI ऐं टियों ही बि आहे। तो दोस्तो जेका क्वालिटी आहे ॾाढो सीरियस इशू आहे, इन करे इन इशू खे हल करण जे लाइ असांखे मुख़्तलिफ़ जेके इंडेक्सिस ॾिना विया आहिनि जेके असां लाज़मी आहिनि चेक करणु। हाणे हिन में आहे is a condition index shows the degree of multicollinearity in the regression design matrix. It is alternative to the other two methods, variance selection method, the other alternative आहे। Condition is 30 to 100 इहो असांजी रेंज आहे हिन में, generally indicating the moderate to strong collinearities, यानी 3 खां मथे हूंदो ऐं 100 इन विच में असांजो मल्टीकोलिनियरिटी जो इशू त आहे ज़रूर, पर इहो जेको आहे 3 खां मथे त मॉडरेट आहे। जेतिरो तव्हां मथे वेंदा वेंदो 100 ताईं त उहो थोरो स्ट्रॉन्ग थींदो वेंदो। Combined with at least 2 high numbers, say the greater than 0.5 in a variance proportion row in the। हाणे हिन में असांखे ॿ उहे अहिड़ा मिली रहिया आहिनि जेके जेको 0.5 खां मथे आहे, यानी हिकिड़ो ही वेरिएबल आहे ऐं हिकिड़ो ही वेरिएबल आहे। यानी कंडीशन इंडेक्स मुताबिक़ जेके असांजा ॿ वेरिएबल आहिनि उन में हल्की जेको असांजी उहा मल्टीकोलिनियरिटी आहे, पर जीअं त इन जो ओवरऑल वैल्यू जेको उहो ही जेको ओवरऑल 14 आहे उहो असांजी 30 ऐं 100 खां घटि आहे, पर कि 30 खां मथे हुजे त पोइ लाज़मी तौर ते इहो असां सोचूं आहे त इन में हिकिड़ी मॉडरेट क़िस्म जी जेका उहा मल्टीकोलिनियरिटी आहे। दोस्तो हल्की लेवल जी मल्टीकोलिनियरिटी बि लाज़मी आहे। इन बिल ज़ीरो मल्टीकोलिनियरिटी जो मक़सद बि जेको आहे इहो आहे त तव्हां एप्पल ऐं ऑरेंज खे कंपेयर करियो, थोड़ो घणो कोरिलेशन में लाज़मी आहे, पर उहो कोरिलेशन या उहो एतिरो वधी न वञे जो उहो मल्टीकोलिनियरिटी जी सूरत अख्तियार करे वञे। The higher condition indices, the more severe multicollinearity problem. त जेतिरा हाई कंडीशन इंडाइसिस आहिनि उहे ओतिरो वधीक जेको आहे मल्टीकोलिनियरिटी खे ज़ाहिर कनि था, पर अलहमदिल्ला असां जेके बि असांजा इंडाइसिस आहिनि इहे सभु जेके असांजी हिन 3 खां 100 जी रेंज खां बि घटि आहिनि। इन करे इन कंडीशन इंडेक्स मुताबिक़ बि असांजे हिन डेटा में कंहिं बि क़िस्म जी का बि मल्टीकोलिनियरिटी न आहे। वधीक तव्हां सम्झणु चाहियो था त हीअ लिंक आहे जिते वञी करे तव्हां इन शयुनि खे तव्हां सम्झी सघो था वधीक। अच्छा दोस्तो, इन जेका ॻाल्हि पई हले त डेटा खे क्लीन कीअं कजे ऐं सां गॾु जेके मल्टीपल रेगुलेशन जा असम्पशन्स आहिनि उन हवाले खां मुंहिंजी सभु वीडियोस इहे अवेलेबल आहिनि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते। बहितर रहंदो त इहे तव्हां ॾिसी वठो, जंहिंमें होमोस्टैटिसिटी आहे, मल्टीकोलिनियरिटी आहे ऐं लीनियरिटी आहे, आउटलायर आहे ऐं मिसिंग डेटा आहे। उन खां अलावा जेको आहे मिसिंग डेटा खे कीअं आइडेंटिफाई कजे या अनएंगेज्ड रिस्पॉन्स, इहे सभु जेके आहिनि से लाज़मी आहिनि तव्हांजो जेको आहे न डेटा खे क्लीन करण लाइ। ॾिसो जेकॾहिं तव्हां घर में सब्जियूं ठाहींदा आहियो त घर में जेके आहिनि से सब्जियूं जेकी मार्केट में वठी ईंदा आहियूं उहे पचाईंदा कोन आहियूं, ज़ाहिर आहे उनखे क्लीन कंदा आहियूं, उनखे पेस्टिसाइड इस्तेमालु थिया आहिनि या को मिटी लॻल आहे, सभिनी खे साफ़ करे पोइ इस्तेमालु जेको आहे पचाईंदा आहियूं। साॻियो ई कॉन्सेप्ट हिते बि अप्लाई थिए थो त जिन डेटा तव्हां क्रिएट करे खणी था अचो त उन डेटा खे क्लीन कयो जंहिं बि सॾियूं। हाणे क्लीन कीअं कजे उन लाइ हीअ सभु वीडियोस तव्हांजे लाइ आहिनि, तव्हां बहितर रहंदो त इहे बि तव्हां ॾिसी वठो। अच्छा, उन खां पोइ जॾहिं असांखे कुझु ग्राफ मिलंदा आहिनि उनमें ग्राफ में असां हिन में चेक कंदा आहियूं त नॉर्मल प्रोपर्टी कर्व जेको आहे असांजो डिपेंडेंट वेरिएबल GPP आहे, इहे असांजो हिते ई असांजी जेको आहे चेक कंदो आहे असांजी नॉर्मलिटी खे त डेटा असांजी नॉर्मल आहे न आहे। हिन में थोरो हल्की जेके आहिनि से असांखे नॉन नॉर्मल मिले थी, यानी एॾो बि मसइलो कोन्हे जो असां अञा जेको आहे सो परेशान थी वञूं। आइडियली असांजो छा थींदो आहे जेका असांजी जेका हीअ डेटा पॉइंट्स ॾिसो था न, इहे सभु डेटा पॉइंट्स आहिनि ब्लैक कलर में जेका आहिनि इहे सभु डेटा नॉर्मली आइडियली ईअं थियणु घुरिजे त इहे जेके डेटा पॉइंट्स इन जेका लाइन रेगुलेशन लाइ इन एक्ज़ैक्ट इन मथां हुजनि। प्रैक्टिकली इट्स इम्पॉसिबल, तमामु भली को ईअं हो त का डेटा ॾी मिले डिपेंडेंट वेरिएबल जी जंहिंमें इहे सभु डेटा पॉइंट्स बिल्कुलु इन लाइन जे मथां हुजनि, तमामु घटि थींदो आहे। त अक्सर तौर ते अहिड़ी क़िस्म जी असांखे डेटा मिलंदी आहे, का न का थोरी घणी डेविएशन ज़रूरु हूंदी आहे। छो जो असां जेको सोशल साइंस में असां मेयर कंदा आहियूं माण्हुनि जी साइकोलॉजी खे, त इहे थोरी घणी वेरिएशन हूंदी माना परफेक्शन त किथे बि कोन्हे न, उनखे थोरी घणी जेको आहे वेरिएबिलिटी हूंदी ज़रूरु। इहे जेके थोरी घणी वेरिएबिलिटी हुजण जो
जो सब यो भी है असां जेका डेटा वो असां जनरेट असां वो कलेक्ट करे आहियूं मार्केट जो का रिस्पोंडेंट का ये ता डेटा जनरेट कयो ता पाण डेटा ठाहे ऐं तव्हांखे रिसर्च पेपर लिखी लिखो त ज़ाहिर लाज़मी तव्हांखे त उनखे तव्हां थी सघे थो तव्हांखे अहिड़ी क़िस्म जी परफेक्ट जेका तव्हांजी लाइन जे मथां मिली वञे जीअं त जीअं डेटा असां कलेक्ट करे रिस्पोंडेंट खां बुड़ी था अचूं त ज़ाहिर आहे उन में थोरी घणी डेविएशन लाज़मी आहे हाणे असांजी हिकिड़ो ॿियो ही आहे त ॾिसो था ही हिकिड़ो नॉन नॉर्मल आहे जंहिंमें तव्हां ॾिसो त डेटा पॉइंट बिल्कुलु हिकु नांग मिसल लेकिन कर्व बि ॾींदड़ आहे यानी अहिड़े क़िस्म के तव्हांखे को पंहिंजे प्लॉट मिले थो त ही जेको उहो मुकमल तौर ते नॉन नॉर्मल डेटा आहे तव्हां नॉर्मल डेटा आहे त तव्हां हुन ते लीनियर रिग्रेशन अप्लाई करे ई कोन था सघो त इहो जेको इन नॉर्मलिटी जेका असम्पशन जेको वाइलेशन आहे त ज़ाहिर आहे पंहिंजो त इहा असम्पशन मीट कोन थी थिए त जेके रिज़ल्ट जेके आहिनि उहे असांजी इनवैलिड आहिनि हिते असां हिकिड़ो मेथड यूज़ कंदा आहियूं गीगो यानी गार्बेज इन गार्बेज आउट हाणे इन तरीक़े सां तव्हां डेटा विझंदव त ज़ाहिर आहे गार्बेज गंदगिचरो विझंदव सॉफ्टवेयर में त सॉफ्टवेयर तव्हां गंदगिचरो ई ॾींदो इन वारे अहिड़े क़िस्म जो कोई तव्हां ग्राफ मिले थो त ज़ाहिर आहे इहे डेटा नॉन नॉर्मल आहे इनखे तव्हां नॉर्मल डेटा कंदव त बहितर रहंदो ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो था त हीअ जेका आहे त उहा हल्की डेविएशन आहे फ्रॉम द नॉर्मल लाइन ऐं हीअ जेको तक़रीबन जेका डेटा पॉइंट्स उहे नॉर्मल लाइन जे मथां आहिनि ऐं हीअ जेका मुकमल तौर ते हिकु नॉन नॉर्मल डेटा आहे यानी हिन ॿिन्ही शेपनि में असां जेको उहो नॉर्मल असम्पशन खे मीट कयो वियो आहे ऐं हिन में नॉर्मल असम्पशन खे मीट न ई कयो वियो जंहिंजे करे हिन सूरत हाल में नॉर्मल असम्पशन वायलेट थिए थो ऐं अहिड़े क़िस्म डेटा जो जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे कंहिं बि कम जा न आहिनि ऐं असांजो हीअ असां ॾिसूं था जेके अक्सर जेके असांजा जेके डेटा पॉइंट्स आहिनि उहे असांजा -2 ऐं +2 जे विच में आहिनि त इन करे हवाले खां इनखे असां सम्झी सघूं था त जेके असांजी डेटा आहे उहा डेटा असांजी उहो बहितर आहे उहो असांजे विच में हाणे अहिड़े क़िस्म डेटा जेको आहे बसि सम्झूं था त इन में कंहिं क़िस्म जो को बि ज़ाहिर को बेंड कोन्हे यानी को बेंड हुजे को कर्व हुजे अहिड़े क़िस्म जो को बि कर्व कोन्हे या इनमें क्लम्पिंग काई कोन्हे या इनमें को आउटलायर कोन्हे त हीअ डेटा जेका उहा बिल्कुलु साफ़ सुथरी डेटा आहे ऐं हिन में कंहिं बि क़िस्म जो को बि मल्टीकोलिनिटी या कंहिं बि क़िस्म जा जेके असम्पशन उहे वायलेट कोन थी रहिया आहिनि इनमें जेके बि असां ॾिठियूंसीं हाणे मॉडल 1 में असां जेके असांजी रिज़ल्ट्स खे रिपोर्ट कीअं कजे हाणे मॉडल 1 असांजो जेको आहे उहो आहे असांजो बीटा मीडिया 1 हाणे इन मॉडल 1 में असांजो जेको टेबल 4 आहे हीअ त फाइंड द इंटरपर्सनल इन्फ्लुएंस 0.40 एंड विद द टी वैल्यू हाणे पॉइंट इंटरपर्सनल जेको आहे असांजो ही जेको वैल्यू आहे तव्हां ॾिसो था हिन में 40.4 हीअ अची वियो ऐं उन खां पोइ जेको असांजो टी वैल्यू आहे उहो ही टी वैल्यू 7.4 इहो अची वियो ऐं असांजो सिग्निफिकेंट आहे इहो अची वियो यानी डेटा खे मल्टीपल रिग्रेशन जे डेटा खे रिपोर्ट करण जे लाइ असां वटि लाज़मी इहो आहे त असां उनखे घटि में घटि 3 शयूं ज़रूरु ॾियूं ऐं उहे कहिड़ी 3 शयूं आहिनि सभ खां पहिरियों उहो आहे त असांजो बीटा वैल्यू ऐं उन खां पोइ टी वैल्यू ऐं उन खां पोइ असांजो पी वैल्यू असां उहे टई ॾियूं इहे असां टई हिन में अची रहियूं आहिनि उहे तव्हां ॾेई करे तव्हां उनखे रिज़ल्ट्स खे तव्हां इसी असां एनवायरमेंट नॉलेज खे ॾिसूं था त उन में असांजो इहे 3 शयूं अची वियूं आहिनि ऐं उन खां पोइ ऐं इहो पॉज़िटिव रिलेटेड आहे बिज़नेस सां ठीकु आहे ऐं उन खां पोइ प्राइस बि असां 3 शयूं आहिनि जॾहिं बि तव्हां रिपोर्ट कंदो त रिपोर्ट इन तरीक़े सां कंदासीं असां पंहिंजे रिज़ल्ट्स खे ऐं कोशिशि कंदुमि त धार हिकिड़ी वीडियो बि ठाहियां जंहिंमें यानी मुकमल तौर ते असां जेके मल्टीपल रिग्रेशन रिज़ल्ट्स आहिनि उनखे पंहिंजे रिसर्च पेपर में कीअं रिपोर्ट कजे इन ते बि हिकिड़ी इंशाल्लाह जल्द वीडियो मां ठाहे करे तव्हां लाइ पेश कंदुमि त जीअं तव्हांजो इहो मसइलो बि हल थी वञे त तव्हां इहे जेके रिपोर्ट्स तव्हां पंहिंजो रिपोर्ट कीअं कजे प्रॉपर तरीक़े सां ठीकु आहे अच्छा उन खां पोइ आहे त ग्रीन प्रोडक्ट्स जेको आहे उहो असांजो आहे जेको इंडिपेंडेंट वेरिएबल आहे उनजो इम्पैक्ट जेको आहे उहो नेगेटिव आहे त तव्हां ॾिसो त हीउ नेगेटिव इम्पैक्ट आहे जंहिंमें असांखे बीटा वैल्यू बि मिली विया जंहिंमें असांखे टी वैल्यू बि मिली था वञे सिग्निफिकेंस बि असांखे मिली थी वञे त हाणे इन तरीक़े सां असांजो टिनी जो जेको आहे असां रिपोर्ट कीअं कंदासीं उहो बि असांखे सम्झी वरितोसीं हिते अच्छा दोस्तो हीउ जेको पूरो जेको मॉडल मां तव्हांखे ॾेखारियो इहो मॉडल जेको आहे मां हिन पेपर मुंहिंजो आहे जंहिंमें हिन पेपर में मां इस्तेमालु कयो आहे एक्सप्लोरिंग द ग्रीन प्रोडक्ट परचेसिंग बिहेवियर ऑफ यंग जनरेशन अपॉर्चुनिटीज़ फॉर ग्रीन ही पेपर आहे जेके तव्हां मुनासिब सम्झो त तव्हां हिन पेपर खे हिन जेको आहे सो पंहिंजो तव्हांजी
लिंक आहे ते वञी करे तव्हां हिनखे डाउनलोड करे तव्हां हिनखे पढ़ी बि सघो था, सम्झी सघो था। ऐं हीअ लिंक जेका इहा लिंक मां वीडियो जे आख़िर में हेठि में लिखी बि छॾी आहे, उतां बि तव्हां हिनखे पेपर खे वञी डाउनलोड, ओपन एक्सेस पेपर आहे, तव्हां हिनखे डाउनलोड करे तव्हां हिनखे पढ़ी सघो था। आख़िर में ही किताब आहे जेके मां इस्तेमालु कया आहिनि, मुनासिब लॻे त तव्हां हिनजी सॉफ्ट कॉपी मूंखां हासिल करे सघो था हिन ईमेल ते मूंखे ईमेल करे। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो। अल्लाह हाफ़िज़।